नाज़रीन तव्हांखे आगाह कयूं कराची जे मुख़्तलिफ़ इलाक़नि में गजगोड़ सां तूफ़ानी बरसात सबबि मुख़्तलिफ़ इलाक़नि में पाणी रोडनि ते बीहजी वियो आहे। डिफेंस क्लिफ्टन सदर टावर गुलशन इकबाल गुलिस्तानी चोहर कोरंगी साइट एरिया औरंगी टाउन में बरसात पई आहे। मौसमियात खाते जो चवण आहे त तेज़ ऐं हल्की बरसात जो सिलसिलो 14 अगस्त ताईं जारी रहंदो। ॿिए तरफ़ नौशेरो फेरोज़ मोरो मिठियाणी सेवण पका चांग कोट लालू करूंडी दोदापुर ऐं ॿियनि इलाक़नि में बरसात पई आहे। मौसम ख़ुशगवार थी वई आहे। नाज़रीन तव्हांखे आगाह कयूं पिया कराची जे मुख़्तलिफ़ इलाक़नि में गजगोड़ सां तूफ़ानी बरसात सबबि मुख़्तलिफ़ इलाक़नि में पाणी रोडनि ते बीहजी वियो आहे। डिफेंस क्लिफ्टन सदर टावर गुलशन इकबाल गुलिस्तानी चोहर कोरंगी साइट एरिया औरंगी टाउन में तेज़ बरसात पई आहे। जॾहिं त मौसमियात खाते जो चवण आहे त तेज़ ऐं हल्की बरसात जो सिलसिलो 14 अगस्त ताईं जारी रहंदो। ॿिए तरफ़ नौशेरो फेरोज़ मोरो मिठियाणी सेवण पका चांग कोट लालू करूंडी दोदापुर ऐं ॿियनि इलाक़नि में बरसात पई आहे। जॾहिं त बरसात पवण सां मौसम ख़ुशगवार थी वई आहे।